प्रोग्राम में भलीकार जीअं त असां ॿुधाए चुका हुआसीं फैज़ा खां पुछंदासीं त अॼु ताईं हुनखे कॾहिं कंहिं आई लव यू चयो आहे? जी तव्हांजो इहो बि सवाल मूंखे थोरो ॾुखियो लॻियो, पर ईअं वांदा वांदा काफ़ी चवंदा आहिनि। घणा त अॼु तक आई लव यू इज़हार करे चुका प्यार जो? मूं तव्हांखे चयो वांदा वांदा घणा? 2000 3000। अच्छा, व्हाट्सएप ते कंदा आहिनि या रूबरू कीअं अची चयो? न रूबरू। व्हाट्सएप ते ईअं बसि मैसेजेस। कहिड़े क़िस्म जो मैसेज वधीक ईंदो आहे? कैसी हैं, ठीक है, पसंद कंदा आहियूं तव्हांखे न होॾां। पोइ जीअं तव्हां सवाल कयो थोरी देरि खां पोइ इहो मैसेज ईंदो आहे। पोइ तव्हां छा रिस्पॉन्ड कंदा आहियो? ब्लॉक करे छॾींदी आहियां। ब्लॉक अथव? अच्छा, कॾहिं को अहिड़ो फैम तव्हांखे लॻो जेको मुख़्तलिफ़ नंबर बदिले बि तव्हांजे पोयां हुजे, बसि दीवानो हुजे? असल में मूं नंबर काफ़ी सारा चेंज कया आहिनि, पर मूंखे इहा ख़बर नथी पए त मुंहिंजो नंबर वायरल कीअं थो थिए। नंबर मुंहिंजो काफ़ी सारो बार बार वायरल थो थिए, पर तव्हां छा सवाल कयो? अच्छा, फैन जो? हाँ, बार बार काफ़ी सारा उहे नंबर ईंदा आहिनि त तव्हां नंबर चेंज कयो, पर वरी बि तव्हां ॾिसो असां वटि इहो तव्हांजो नंबर अची वियो ऐं तव्हां हेॾां वञो था, मां बि हिते ईंदमि हेॾां। इहे फैन तव्हांजी सॼी प्रोग्राम में हुनखे ख़बर आहे? हा, माना हो जिथे तव्हांजो प्रोग्राम थियो उते पहुचे थो? न पहुचण त न, पर इहे मैसेज कंदा आहिनि त तव्हां फैन जेको घर ताईं पहुची वियो हुजे? न, अञा ताईं को आहे घर ते दरवाज़े अस्सलाम वालेकुम? न, अञा न। जेकॾहिं अची वञे इहे काफ़ी सारा ईंदा आहिनि जेके फैन्स आहिनि ऐं परस्तार आहिनि काफ़ी सारा। न त अल्हम्दुलिल्लाह, अञा त मूंखे एतिरो टाइम न आहे थियो शोबिज़ जी दुनिया में जा सिंगिंग जी। अञा मुंहिंजी स्टार्टिंग आहे। गानो अॼुकल्ह वायरल आहे, रख यारी, ड्यूट वारो? हा, ड्यूट वारो। माशाल्लाह, इहो ज़ुल्फ़कार बुल्ले साहब जी शाइरी आहे। सो मुमताज़ मौलाई जे मथां इन्हनि शाइरी कई आहे। मतलब मुमताज़ मौलाई जे मथां छो? उन जे मथां न, मतलब स्टंट त न वायरल थियण जे लाइ? हा, शाइरी जे लाइ लिखियो हुयो, ॻायो हुयो। हा, इहो ई इरादो त इहो ई आहे। इन बहाने सां वायरल थी वियो। हा, ऐं अल्हम्दुलिल्लाह हुन जो इरादो सही लॻो आहे। ओके लॻो। हा, त न इन में जेको शाइर चए थो त मुमताज़ मौलाई खां डिॼे थो, जेको ड्यूट वारो तव्हांजो संसार आहे, नालो मिठड़ो मौलाई। इहो खंड खाधी घणी मिठो थी वियो। उहो डिॼे छो थो मौलाई खां? उहा हुनखे ख़बर हूंदी छो थो डिॼे। मां उन्हनि खे चयो आहे त मेड़ मौलाई ॾे खणी हलंदासीं, ज़िमो आहे मुंहिंजो ॼाणी ख़ुदा। न, मौलाई जो वास्तो कहिड़ो हिन गाने सां जो मेड़ मौलाई ॾे छो खणी वेंदो? मां उन्हनि खे चवां थी मूंसां दोस्ती रखो। सो हू मूंखे चए थो त मूंखे मतलब मौलाई मना कयो आहे त जेसि ताईं मां न चवां तेसि ताईं कंहिंसां बि न आहे करिणो। अच्छा जी, सो माना इन करे कनेक्शन आहे हुन जो मौलाई सां, हू इजाज़त वठंदो। हा, मौलाई पाण आशिक़नि जो सरदार आहे, गादी नशीन आशिक़नि जो। जी बिल्कुलु।